पंजा माइयों एटीएम ते बीठियूं पैसा कढण आयूं हयादार आहिनि लजादार आहिनि उहे एटीएम ते वीचारियूं मजबूरी में पैसा कढण आयूं 150 शोधा रोड ते बीठा आहिनि मुछ में हथ पियो आहे निभागा को मां भेण अथई को नथण को आई लावारस आई ये बे बेचारी न्याणियों ने मजबूरी है खुदा जो खौफ कर तू छो भला इन्हनि में अख विझो बिठई आखिर नफ्स शैतान चवे तो त दीदार बाजी रब राज़ी या बुराई बुछड़ाई केर पियो करे हज़ारे तव्हां बांगो बुझो कदे तव्हांजी दिल कोन थी चवे त मटे मस्जिद में वञी अहकमुल हाकिमिन जो हक अदा करियूं नफ्स शैतान तव्हांखे नथो अचण ॾे नफ्स शैतान चवे तो शराब पी नफ्स शैतान चवे तो ज़िना कर नफ्स शैतान चवे तो मिलावट कर नफ्स शैतान चवे तो हराम का चोरी कर अंदर जा जेके तव्हांजा दुश्मन वेठा आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ी बंदूक ठाही आहे आओ इन भरी मजलिस में अल्लाह के हाज़िर नाज़िर समझी चवां थो तो दुनिया जे इंसाननि वटि अंदर जे दुश्मननि जे लाइ काई बंदूक कान्हे का अंदर जे दुश्मननि जो जेकॾहिं मुक़ाबिलो करणो अथव त अल्लाह जे क़ुर सां थींदो ॿियो को बि असां वटि हल कोन्हे ऐं क़ुर में जेका रब ताक़त रखी आहे उहा दुनिया जे एटम बम में ताक़त कान्हे का जेका ताक़त रब पंहिंजे कलाम में रखी